अॼु हिते जाम शोरो इताद ऐं सिंध पालारी इताद जा अॻुवाण पहुता आहिनि ॻोठाणनि खे जे क़रीब माण्हुनि खे राशन ऐं कंबल वग़ैरह ॾिना विया आहिनि। ऐं अपील कंदुसि हितां जे MPs खे MNAs खे त माण्हुनि जो मुस्तक़िल हल सोचिन, मुस्तक़िल आबादकारी जे हवाले सां सोचिन। छो जो दरावर डैम जो पाणी एतिरो फैलिजी चुको आहे जंहिंमें समय ॻोठ मुतासिर थिया आहिनि, माण्हुनि जा फसल ट्यूबवेल सभु तबाह थी विया आहिनि। त हिननि जो को रहाइश जो मुस्तक़िल बंदोबस्तु कयो वञे। हिकिड़ो कटो ॾियण सां को मसइलो हल नथो थिए। माण्हुनि जी मुस्तक़िल बहाली जे लाइ को जामिया प्रोग्राम ॾिनो वञे। जीअं त CM सिंध हिते आयो त उनखे हिते जे MPs जे माण्हुनि जो घेरो हुयो। कंहिं बि मुस्तहिक माण्हू, कंहिं बि मुतासिर माण्हू खे CM सां मिलणु न ॾिनो वियो। कंहिं बि मुतासिर माण्हू जी का बि मदद न कई वई। सिर्फ़ु 15 मिंटनि जे लाइ पिंडाल में CM साहिबु आयो ऐं हलियो वियो। त आउं गुज़ारिश कंदुसि त हिते माण्हुनि जी मुस्तक़िल आबादी जे लाइ हुननि जो जेको नुक़सानु थियो आहे उन नुक़सान जे अज़ाले जे लाइ का जामिया हिकमत अमली जोड़ी वञे ऐं उन्हनि खे पंहिंजो बहितरीनु जेके रहाइश जूं, खाधे खुराक जूं सहूलियतूं आहिनि उहे मुहैया कयूं वञनि।